जख्म प्यार जो जख्म पुट सॼो ॾींहुं कम थी करी, थोरो कम करे वरी कुछ वक्त आराम कर। ना मां कोन थी थकजां, भला घर जे कमकार में केरु थकंदो आहे छा? ही त रोज़ जो कमु आहे मां। पुट मूंखे बि घर जो कमु करण ॾे, मां वेही वेही हीअं थकिजी थी पवां। छा भला तो कसम खयो आहे छा त मूंखे कमु न करण ॾींदीअ? अम्मा तोखे कमकार करण जी ज़रूरत नाहे, मां आहियां न। तव्हां भली आराम कयो। मूंखे इहो यकीन आहे त तूं पंहिंजे सावरनि में वञी पंहिंजो नालो रोशन ज़रूरु कंदीअ। चऊं ठीकु आहे, सॼो कमकार लाहे ऐं पोइ जे फ्री थी त मुंहिंजे लाइ हिकिड़ो कप चांहि जो ठाहे अच। के बेटा तू शादी लाइ हा करे मुंहिंजे ज़हन तां सॼो बार लाहे छॾियो। तू यकीन कर, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। आई एम वेरी हैप्पी। वो तो ठीक है पापा, पर एक गाल मां जरूर चवंदुसि, जबरदस्ती रिश्ता तय न थी। पुट हू मुंहिंजी भेण जी धीउ आहे, का ख़ैर न आहे। ख़बर आहे मूंखे, हूअ समझदार ऐं सुलक्षणी छोकिरी आहे। पापा उन्हनि जे स्टेटस ऐं असांजे स्टेटस में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। पुट हाणे तूं पंहिंजी माउ वारी ॿोली ॻाल्हाइण शुरू कई आहे। स्टेटस खां वधीक खूनी रिश्ता हूंदा आहिनि, खूनी। पापा जंहिं सोसाइटी में असां रहूं था न, उते खूनी रिश्तनि खे न स्टेटस खे फोकस कयो वेंदो आहे। पुट सुहिणी घर खे संभालण जी क़ाबिलियत रखे थी। पुट नो उहा ई चङी हूंदी आहे जेका मुड़ुस खे अलावा घर ते बि ध्यानु ॾे। ओके पापा, रिश्ते जे लाइ हाथ करे छॾी, उही बहस से अचो। चङो मां हलां थो बाहर, दोस्त मुझे वेट कर। ठीक है। वाह हे वाजिद, कीचे लगा वहाँ? सो ब्यूटीफुल। यानी कपड़न जी खुश नसीबी आ तो तुझे हसीन बदन के छुई रहे। सोचा थी तो जड़ो प्यार करण वारो मुझी जिंदगी में अगर न हो जाए तो मुझे छा थे या? जेकने मान हो जा तो मुँह जड़ो को बियो कदरदान तो के मिली बनिया। छो तो ये जिंदगी वहंदर दरिया है। मुझी जिंदगी में तो खा सवा बेकिन जी गुंजाइश ना है। असा भाई हिक बे जलायूं, छा मैं गलत चई रही है? ना, बिल्कुल भी ना। हेलो मम्मी, अस्सलाम वालेकुम। हाँ मम्मी, मां पंहिंजे हिकिड़े प्यारे दोस्त सां आहियां। हाँ, मुझे इंतज़ार न कजो, मां मानी खाई ईंदुसि। ही मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, मुंहिंजो ॾाढो ख़्यालु रखंदो आहे। ओके अम्मी, ओके, अल्लाह हाफ़िज़। मां आहे न तुझे ख्याल रखण वारी। हाँ हाँ ठायूं था को प्रोग्राम। तू परेशान छो तो थी? अरे यार तू टेंशन न वठ, तू चओ त मां ही तोखे के रेस्टोरेंट में डिनर कराया।
ओके ठीकु आहे पोइ मां रेडी थी ईंदमि अहिड़ी बि क़िस्मत कंहिंजी न हुजे न मां सुधरी न थी सुधरी अलाह साईं मूं ते रहम कर ॾाढो परेशान आहियां जवान धीअ जी माउ आई धीअ ते नज़र रखंदी कर हाँ हाँ ख़ैर काहे तोसां चई छा तूं छा कयो आहे फरिया वो मोबाइल ते कंहिं छोकिरे सां ॻाल्हाए रही हुई मूं पाण ॿुधो आहे छा थी पियो जेकॾहिं हू ॻाल्हाए पई सुठी ॻाल्हि आहे हिन एतिरो हैरान ऐं परेशान थियण जी ज़रूरत त कान्हे मुंहिंजी नज़र में कंहिं गैर मर्द सां ॻाल्हाइण गुनाह आहे गुनाह ॻाल्हि ॿुध हू का एतिरी ॿार नाहे पंहिंजो बुरो भलो सम्झी सघे थी सघे थो जेको क्लासमेट हुजे जंहिंसां ॻाल्हाईंदी हुजे को ज़रूरी कमु हुजेसि ॿियो मां तोखे ॿुधाए छॾियां त जे सोसाइटी में असीं रहूं था न उन में एतिरो डीप वञण जी ज़रूरत नाहे सम्झी थो न मुंहिंजी ॻाल्हि गहराई में वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे मूं हुन जी फोन गौर सां ॿुधी आहे गौर सां मूंखे गौर करण जी का बि ज़रूरत कान्हे जवान छोकिरी आहे जेकॾहिं हिकु ॼणनि सां ॻाल्हाए ॿोलाए थी त इन में कहिड़ी बुरी ॻाल्हि आहे इन में अजायो शक बक न कंदो कर शबाना बेगम छोकरनि ऐं छोकरनि जो पाण में मिलणु ग़ैर मुनासिब आहे फरिया अकेली ॿाहिरि वञी थी तूं हुन ते कीअं ते एतबार करे सघी मुमकिन आहे असांजी धीअ खे अॻिते हली को धोखो ॾेई वञे पोइ हाणे ठहियो इन नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते बहस करणु अजायो आहे मां आहियां न वेठी आहियां मां पाणे उन ते नज़र रखंदसि बाक़ी तूं हाणे वधीक परेशान न थी ऐं न को वधीक मुंहिंजो मथो खा मां आहियांसि पाणे ॾिसंदीसांसि फोन ते बि न ॻाल्हाए हेॾां बि न वञे होॾां बि न वञे चङो क़ैद आहे ॿियो छा आहे अदा तव्हांजे तरफ़ां शादी जी तारीख़ मिलण खां पोइ सचमुच त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे अदा सुल्तान सच पुछो त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे सुहिणी थी नओं बणिजी मुंहिंजे घर ई थी मुंहिंजो घर ख़ुशियुनि सां मालामाल थी वियो अहिड़ी सलीक़े वारी सुलछणी छोकिरी मुंहिंजे घर जी ज़ीनत बणिजे सुल्तान ॿियो मूंखे छा खपे अदा इहा तव्हांखे शाबस हुजे पर मुंहिंजे हाल जी त तव्हांखे ख़बर आहे हिन मामले में तव्हांखे परेशान थियण जी का ज़रूरत आहे अलाह जो ॾिनल असां वटि सभु कुझु आहे अदा जमील मुंहिंजी अकेली थी अथई बस भारत ते अदा ईअं चई मूंखे शर्मिंदो न कर मामे जे घर में ईंदी कंहिं गैर जे घर में न वेंदी हा अदा इहो मां सम्झां थो इंशाअल्लाह उहा असां वटि ज़रूरु ख़ुशि रहंदी आमीन अदा भला ॿुध सुल्तान सुहिणी आहे किथे अदा हिते ई हूंदी अची वेंदी हिकिड़ो मिंट मुंहिंजी मम्मी जी कॉल आहे हेलो जी मम्मी मां हिते ई आहियां पंहिंजे दोस्तनि सां गॾु मम्मी मां का ॿार त न आहियां जो तव्हां पापा जी ॻाल्हियुनि में अची वियो अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे परेशान थियण जी का ज़रूरत न आहे अरे मम्मी मां अची वेंदसि बस थोड़ी देर में अचण वारी आहियां ओके अल्लाह हाफ़िज़ लगे थो त तूं घर वारनि खे प्यारी आहीं हा सिर्फ़ु घर वारनि खे प्यारी आहियां तोखे त न तूं मूंखे ई त प्यारी आहीं इन में पुछण जी कहिड़ी ॻाल्हि आहे
तुंहिंजी इन ख़िदमत खे ॾिसी पाण ते रश्क ईंदो आहे। अलाह तोखे हिन जो अजर ॾींदो। मुड़ुस जी ख़िदमत करणु ज़ाल जे मथां फ़र्ज़ु हूंदो आहे। उहा ज़ाल कहिड़ी जेका मुड़ुस जो ख़्यालु न रखे? हा ईअं त आहे। अदा जमील सां शबाना जेको वर्ताव कंदी आहे न, उहो त ॾिसी दिलि रत जा ॻोढ़ा रोईंदी आहे। हुनखे दौलत जी चमक सभु कुझु विसारे छॾियो आहे। ईअं लॻंदो आहे ॼण अदा जमील ज़ाल हुजे ऐं शबाना मुड़ुस। जेका औरत न पंहिंजे मुड़ुस जी नाफ़रमानी थी करे, अलाह साईं हुन ते सख़्तु नाराज़ थींदो आहे ऐं हुन घर ते अज़ाब अची वेंदा आहिनि। अलाह सभिनी ते रहम कंदो। बसि अलाह साईं खां इहा दुआ घुरिजे त असांजी न्याणी हुन घर में हमेशह ख़ुशि रहे। मां बि हर वक़्तु रब खां इहा ई दुआ घुरंदी रहंदी आहियां। फरिया, ख़ैर सां वाजिद जी शादी जी तारीख़ त तय थी वई आहे। जेकॾहिं तोखे कुझु शॉपिंग करणी आहे त गॾिजी हली करे था अचूं। मम्मी मूंखे त इहा सोच मारे पई त हू छोकिरी अचे असांजी बराबरी कंदी ऐं असांजे घर में अचे ऐश कंदी। चरी थी आई छा? मां हुनखे ऐश वैश कोन करणु ॾींदीसांसि। मुंहिंजो नालो बि शबाना आहे, शबाना। जेकॾहिं मूं हुनखे रत जा ॻोढ़ा न ॻाढ़ाया न, मुंहिंजो नालो ई लाहे छॾिजांइ। मम्मी किथे असांजी फैमिली ऐं किथे हुननि जी फैमिली। मुंहिंजो अकेलो भाउ हेॾी मिल्कियत जो मालिक हिकु आम छोकिरी सां शादी करे हुनखे घर में वठी ईंदो, उहो बि सॼी ज़िंदगीअ जे लाइ। सॉरी मम्मी, मां हुन छोकिरी खे हिकिड़ो मिंट बि हिते बर्दाश्त न कंदसि। तोखे केरु थो चवे तूं हुनजे साम्हूं अचिजांइ? मिड़ई पहिरां ईंदासींसि, कंहिं न कंहिं कुंड में पई हूंदी। ॿुध, ही जेकी पाण वटि नौकरियाणियूं कमु थियूं कनि न, सभिनीनि खे मोकल ॾेई छॾींदुसि। हा, पोइ इहे थांब वारी कपिड़ा धोइण, मानी पचाइण, सॼो ज़िम्मो हिन छोरी जो हूंदो। सॼो ॾींहुं पई कम में लोड़ींदी। पोइ त ॾाढो मज़ो ईंदो। वॾी आई आहे वेचारी ऐश करण वारी। नाला तुंहिंजी सहेलीअ जो नालो छा आहे? यार हुन जी राति जो जेका न मिली पार्टी में। केरु? आयशा? हाँ आयशा, इहा मूंखे मिली मार्केट में। वो तो सां मिली छो? मिलण लाइ मना न कयसी? बस तो मार्केट में मिली हुई ऐं जल्दी में ही, एतिरी ख़ासि का। पोइ छा पई चवे? चवंदी वरी छा, चए पई त हलो किथे हली डिनर कयूं, पर मां तुंहिंजे करे मना करे छॾियो हुअसि। आयशा जी इहा मजाल तो सां मिलण पई चाहे? मां हींअर फोन थी कयांसि। नो, why are you shouting? असल में हुनखां बर्दाश्त कोन पियो थिए जो मां तोसां गॾु आहियां। माय डार्लिंग, काथे तूं ऐं काथे हुन जी अहमियत सम्झंदी कर। मुंहिंजा नसीब चङा आहिनि जो तूं मूंसां साथ आहीं, वरना केरु कंहिंसां साथ थो निभाए। हिकु ॻाल्हि चवां, तूं मुस्कुराईंदे ॾाढी सुठी लॻंदी आहीं। शुक्र आहे मुंहिंजे पुट खे मां सां गॾु वेहण जो मौक़ो त मिलियो न। सॼो ॾींहुं इहे दोस्त दोस्त दोस्त। मां छा कयां, दोस्त जान ही नथा छॾनि। पर अॼु मूंखे तव्हां में बि थोरो कमु आहे। और मां शादी काग में मां दुबई जो टूर करणु थो चाहियां। छरियो वई छा पुट? हिते तुंहिंजी शादी जूं तयारियूं पयूं हलनि ऐं तूं वरी हलियो आहे दुबई। ईअं वरी कीअं? कहिड़ी मुंहिंजी पसंदि जी शादी आहे जो तव्हां तयारी कंदो, ऐं मुंहिंजी का दिलचस्पी न आहे हिन रस्मुनि में। बसि रुख़सती करणी आहे, उनजी तयारी कजो। त पोइ बि मिड़ई मां छॾियो हिन ॻाल्हियुनि खे। मां टूर ते थो वञा, मूंखे कुझु पैसा घुरिजनि। हिकिड़ो नंढड़ो ॿार आहीं जो मां तोखे पैसा ॾियां? बैंक में अकाउंट तुंहिंजे नाले ते आहे, सभु पैसा तो वटि आहिनि, जेतिरा पैसा खपई कढाए वठि। मां पैसा त मां बैंक मां ई कढी वठंदुसि, पर तव्हांजी इजाज़त खां सवाइ कॾहिं को कमु कयो? इजाज़त बि त खपे न।
पुट ही समूरी मिलके तुंहिंजी त आहे, मूंखां इजाज़त छो थो वठी? पर पोइ मम्मी मज़ो ईंदो आहे तव्हांखां इजाज़त वठण में। चयो हाणे छॾी ने फुज़ूल बहस खे, मूंखे इहो ॿुधाए कॾहिं वञण थो चाहीं ऐं कॾहिं मोटंदे? मम्मा कहिड़ो मां नईं मां थो वञा जो साल या महीना रहंदुसि, इहे 2-3 ॾींहं रहंदुसि, ॿियो वरी घणा? अकेलो थो वञी या गॾु वरी को दोस्त आहे? ने मज़ाक छो था कयो? दुबई में को अकेलो घुमण वेंदो आहे, हिकिड़ो दोस्त गॾु आहे मूंसां। ओके ओके ठीकु आहे, तूं भली ख़ैर सां वञ ऐं जल्द मोटण जी कजांइ। ऐं ॿुध, मूंसां फ़ोन ते राब्तो ज़रूरी आहे या? जी बिल्कुलु, हुकुम, ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। हाणे इजाज़त आहे या अञा का ॻाल्हि बाक़ी आहे? चङो मम्मी, हमेशह वांगुरु दोस्त ॿार इंतज़ार था कनि, मानी ते वेट न कजो मुंहिंजो। हाय हाय, इहा ई तो उमिरि आहे, भली घुमे फिरे खाए पीए इंजॉय करे, वरी या निभागी गिचीअ में पवंदुसि, वेचारो वरी टेंशन में अची वेंदो हलियो। मूंखे त का ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मुंहिंजे पुट जो छा थींदो? ॾाढी थकिजी पई आहियां। केॾांहुं वई आहीं? बाज़ार वई हुअसि सुहिणी जी ॾाज जी कुझु शॉपिंग करणु। माशाल्लाह। जेको ॾाज वठी आई आहे न, उहो सुहिणीअ खे ॾेखारियो अथऊं, हुनखे पसंदि आयो आहे। अदा जमील वारा त आहिनि वॾा माण्हू, पर असां त पंहिंजी हैसियत मुताबिक़ हुनखे ॾाज ॾींदासीं, जेको हुनजो नसीबु हूंदो। अदा जी तरफ़ां त आऊं बेफ़िक्र आहियां, बसि रुगो शबाना ऐं फरिया खे अलाह साईं सब्र अता करे। हुननि खे त ताना हणण जी ॾाढी बीमारी आहे। बसि हुननि खे अलाह सम्झाए, असां छा था करे सघूं। मां तव्हां लाइ चांहि ठाहे अचां, चांहि पीअंदा? ॾिसो, दिलि त मुंहिंजी बि ॾाढी पई चए, पर थकिजी पई हूंदी। तुंहिंजी दिलि पई चए ऐं मां मना कंदसि? मां इच्छो थी ठाहे अचां। छा ॻाल्हि आहे डार्लिंग, परेशान आई? कोई प्रॉब्लम आहे छा? हाँ, कुछ घरू मसला है। कहिड़ा मसला आहिनि? मां पुछी सघां थी? नाला, मम्मी मुझे शादी कराइण थी चाहे। तुझी शादी? ऐं मां? तोखे ख़बर आहे वाजिद तूं छा चई रहियो आहीं? नाला समझण जी कोशिश कर। मां केरु आहियां? मुंहिंजे बारे में सोचो थी? नाला उन छोकिरी सां मुंहिंजो निकाह पयल आहे ऐं शादी करणु ज़रूरी आहे। मतलब मुझी का हैसियत ना है तुझी जिंदगी में? नाला ही समझौतो आहे। शादी के तू समझौतो चई रहियो आहीं? मूंखे बहस जी आदत ना आहे। तू ना उम्मीद नथी तोखे छॾण जी ॻाल्हि त न कई आहे न, ऐं हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मां तुंहिंजो आहियां, सिर्फ़ु तुंहिंजो। तू ॻाल्हि ही अहिड़ी कंदे त परेशानी थींदी न। असां जहिड़ा छोकिरा जेकॾहिं का गर्लफ्रेंड रखंदा आहिनि, हुन जे लाइ रखंदा आहिनि त उहो ख़ुशि रही सघनि, नेक्स्ट लेवल लाइफ में। पेंशननि जे लाइ न। महिला तूं मूं ॾे ॾिस, पर न ॾिसंदी। पोइ इहा ॻाल्हि तूं मूंसां दुबई में छो न कई? वो हिन लाइ जो मां जो दुबई जो टूर ख़राब न पियो करणु चाहियां। हेलो हेलो, वाजिद किथे आहीं तूं? मां घर ई आहियां। केरु त आहे भला हिन वक़्तु फ़ोन कई अथई? वाजिद मां ॾाढी परेशान आहियां। तूं
तुझी शादी जी ॻाल्हि ॿुधी करे ॾिस कोशिश कर मूंखे परेशान थियण खां बचाए यार। नाला कहिड़ियूं ॿारड़ियूं ॻाल्हियूं पई करी? मां तोखे चयो हो न त मां तोखे ॿिए कंहिंजो थियण न ॾींदसि ऐं मां तोखां सवाइ नथी रही सघां। तूं फोन बंदि कर, सुभाणे ईंदुसि मां, साम्हूं ॻाल्हाईंदासीं। तूं अगरि हिन वक़्तु न आहे न मां पंहिंजे पाण खे मारे छॾंदसि। मूंखे हिन वक़्तु तुंहिंजी ज़रूरत आहे। चरियाप वारियूं ॻाल्हियूं न कर, मां हिन वक़्तु नथो अची सघां। त पोइ ठीकु आहे, मां पंहिंजो अंत पाण आणींदसि। नाला जीअण मुंहिंजे जो थियूं हसरतूं ख़तम, ताज़ो रहे पयो प्यार जो ज़ख़म, ताज़ो रहे पयो प्यार जो ज़ख़म, ज़ख़म प्यार जो ज़ख़म, ज़ख़म प्यार जो ज़ख़म।